रीस कए न पुट मिलन न माया मिले। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदाणी अॼु हिन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाए रही आहियां। रीस कए न पुट मिलन न माया मिले। इन पहाके जो मतिलबु आहे कि असां भले कंहिंसां रीस कयूं, ख़्वाहिश कयूं त असांखे पाड़े वारे जीअं, असांजी साहेड़ीअ जीअं या ॿिए कंहिं जीअं असांखे बि इहा शइ हुजणु घुरिजे, असांखे बि काश इहा शइ असांखे मिली वञे। पर इहा नसीबनि जो ई ॻाल्हि आहे। त रीस कए न पुट मिलन न माया मिले। इहो पहाको सिख्या थो ॾिए त तव्हां कहिड़े बि हाल में आहियो, ॿिए खे ॾिसी करे साड़ पच न कयो। तव्हां हुन जे लाइ कोशिशि भले कयो, पर साड़ पच न कयो। मां सम्झां थी तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। जय झूलेलाल।